पुरानी बॉर्डर सिंध सोशल न्यूज़ ऑफिस अॻियां क़तल थी वियल सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंदरानी जे नाग थियल खून ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें शहर जे सियासी समाजी शख़्सियतनि, उस्तादनि, सहाफ़ियुनि ऐं शहरियुनि शिरकत कई, जंहिंमें सिंध सोशल न्यूज़ जो CEO मोहम्मद अमीन सियाल, एग्जीक्यूटिव डायरेक्टर वाहिद सिंधी, रफ़ीक अहमद अबड़ो, मोहम्मद अली मंगी, एडिटर नासिर हुसैन सियाल, रिटायर्ड उस्ताद निकाह रजिस्ट्रार साईं हिदायतुल्लाह बुगियो, जिसकप जो मरकज़ी अॻवान कामरेड दोदो देशी, सीनियर सहाफ़ी बाडर निज़ाम कोलाची, सुजाग फोरम जो सदर अहमद बशीर उनारी, सहाफ़ी अल्लाह रखियो कांदड़ो, फ़कीर रोशन मंगी, शायर परवेज़ सोलंकी, विजात मंगी, बशीर मीरानी ऐं शहरियुनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। वधीक ॾिसूं था वाहिद सिंधीअ जी हीअ रिपोर्ट। असांजे सिंध धरतीअ ते कहिड़ा दहशतगर्द ऐं रियासती एजेंट अहिड़ा आहिनि जेके सहाफ़त जे कढ पंहिंजे जो हक़ सच न ॻाल्हाए सघनि। सहाफ़ी जिथे बि बेवाजिबी नाइंसाफ़ी थींदी त उहे दाह कंदा, हक़ हूंदो त हक़ सच चवंदा। उन करे सहाफ़ियुनि जे कढ क़त्ल, दहशतगर्दी, उन्हनि खे जेल में विझणु, कूड़ा केस हणणु, इहो इंतिहाई ग़लति आहे। असां चवणो थो पए त पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट जेका पाण खे इंसानी हक़नि जी चैंपियन सॾाईंदी आहे, उन गवर्नमेंट में सहाफ़ियुनि सां तमामु घणियूं नाजायज़ियूं ॾाढायूं ऐं सहाफ़ियुनि खे जेको आहे क़त्ल कयो पियो वञे। असीं कंहिंजा नाला खणूं, शहीद शानदार खे शहीद कयो, उनखां पोइ अज़ीज़ मेमून खे क़त्ल कयो, हाणे ताज़ो ज़ुल्फ़कार मंदरानी खे क़त्ल कयो आहे। इहो सिलसिलो हलंदो पियो थो अचे। असीं सिंध गवर्नमेंट खां, पाकिस्तान गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं सहाफ़ियुनि ख़िलाफ़ जेके कातवाड़ा उभा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेके किरदार। सिंध सोशल न्यूज़ जे दोस्तनि खे जस हुजे जन असांजे हिन सहाफ़ी ज़ुल्फ़कार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो आहे। कातिल त गिरफ़्तार थिया आहिनि पर उन्हनि खे थाणे ते महिमान नवाज़ी वांगुरु तरसायो वियो आहे। असां सख़्तु मज़मत था कयूं, हिननि हुकुमराननि खां घुर था कयूं जेके सहाफ़ी हक़ सच लिखी असांजे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था, उनखे सरेआम क़त्ल कयो थो वञे। या किथां जी दहशतगर्दी आहे, या किथां जी बदमाशी आहे, या किथां जी गुंडागर्दी आहे। असां कॉम्प्रेस सख़्तु मज़मत था कयूं ऐं हिन हुकुमराननि ऐं अॼु सिंध सोशल न्यूज़ पारां ई एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो आहे उनजे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ। आउं सम्झां थो त हिन मुल्क जे अंदरि जेको बि हक़ीक़ी आवाज़ बुलंद करण वारो आहे, जेको बि हक़ सच जी ॻाल्हि थो करे, पोइ चाहे उहो को सियासी कारकुन हुजे, सहाफ़ी हुजे या को सोशल वर्कर हुजे, उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनजे आवाज़ खे दॿाइण जे लाइ उनजे मथां कातिलाना हमला, उनजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए उन मज़लूम अवाम जे आवाज़ खे दॿायो वेंदो आहे। हुकूमत खे अपील था कयूं गिरफ़्तार थियल कातिलनि खे महिमाननि तौरु न रहनि, उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे त जीअं आईंदा को बि दहशतगर्द कंहिं बि सहाफ़ी मथां आंगुर न खणी सघे। उन सां गॾु असां जेके बि क़त्ल थियल सहाफ़ी उन्हनि जे खून जो जेको आहे इंसाफ़ घुरूं था ऐं हुकूमत खां मुतालबो कयूं था त उन्हनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि जे कातिलनि खे फाई ॾिनी वञे। न त हीउ जेको आहे पुरअमन एहतिजाज जेको आहे सिंध जे हर शहर ते हिन खे वसी कयो वेंदो।